आज़ाद व्यूज़ यूट्यूब चैनल में भरीकार दोस्तों एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼोकी इन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त रमज़ान मुबारक जो बरकतुनि वारो रहमतुनि वारो प्यारो महीनो कहिड़ी तारीख़ ते स्टार्ट थींदो, रमज़ान मुबारक जो चंड कहिड़ी तारीख़ ते नज़र ईंदो ऐं रमज़ान मुबारक जो पहिरियों रोज़ो कहिड़ी तारीख़ ते थींदो। इहा समूरी मालूमात अॼु असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों गॾो गॾु तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन चैनल ते असां मौसम जो अहवालु पिणु ॾींदा आहियूं जेको वीडियो जी सूरत में हूंदो आहे। असां रोज़ानो मौसम जो अहवालु वीडियो जी सूरत में पेश कंदा आहियूं। जेकॾहिं तव्हां मौसम में दिलचस्पी रखो था त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो जीअं मौसम जे हाल अहवाल खां वाक़ुफ़ु रही सघो। त हलूं था पंहिंजे मौज़ू तरफ़ ऐं हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। त दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रमज़ान मुबारक जो चंड उमेदु आहे त 24 अप्रैल ते नज़र ईंदो ऐं रमज़ान मुबारक जो बरकतुनि वारो महीनो जेको आहे सो स्टार्ट थी वेंदो ऐं रमज़ान मुबारक जो पहिरियों रोज़ो 25 अप्रैल ते रखिबो। जी हा, इंशाअल्लाह उमेदु आहे त रमज़ान मुबारक जो चंड 24 अप्रैल ते नज़र ईंदो ऐं पहिरियों रोज़ो 25 अप्रैल ते थींदो। दोस्तों इन मुतालिक़ हतमी ऐं कन्फर्म रिपोर्ट असां अप्रैल जी पहिरीं हफ़्ते में बिल्कुलु पेश कंदासीं ऐं उन में अव्हांखे मुकमल तफ़सील ॾींदासीं। तो हेसि ताईं असां सां तव्हां बिल्कुलु गॾु रहिजो, असांखे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजे राय जो इज़हार कजो। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।